1961 में मुझी अपॉइंटमेंट थी फील्ड असिस्टेंट उमरकोट में। उमरकोट में 3 साल रहीस, छोर में हुअसि। 65 में जंग लगी त गुलामी में छा हुअसि। जंग लगी पघारे 6 सितंबर ते जंग लगी। 8 सितंबर 7 ते ऐलान कयईं त मुंहिंजा हुर जेके फटके बदन से उमरकोट पहुचनि। 8 तारीख़ ते 6 तारीख़ ते जंग हिते लगी, ऐलान जंग थियो पाकिस्तान में। पघारे चयो मां पहुचां थो 8 तारीख़ और हुरनि जूं बसूं काफ़िला उमरकोट पहुची विया। सभु विया हुते। हिकिड़ा अॻे ई 1964 खां पका मुजाहिद हुआ। ख़लीफ़ो आकिल हो, हाजी मोहम्मद इब्राहिम जेको सेनेटर थी रहियो हो मोर जो, पर वॾा वॾा जेके ज़मींदार हुआ या ख़लीफ़ा हुआ उन वटि कमान हुई। काज़ी फैज़ मोहम्मद राजड़ हो, उहे हुननि जा कंपनी कमांडर हुआ। संदई बटालियन मेजर हुआ। पोइ उन्हनि खे ट्रेनिंग 64 खां ॾिनो। आउं ट्रेंड न हुउसि, हू अलॻि हुआ, आउं नौकिरी में हुउसि, हू सभु ट्रेंड हुआ। उमरकोट में ट्रेनिंग वारा त आया पर इलाही हुर आया। पोइ उन्हनि खे हथियार गवर्नमेंट ॾिना त अभी बि वञो, विड़ो वञी ख़र्चु पंहिंजो अथव, न को पघार, असां बारूद ऐं हथियार ॾियूं तव्हांखे ऐं वञो पंहिंजो। पोइ लाल मंगरियो हुजा, निज़ामाणी सांगड़ जा हुआ। पोइ उन सां गॾु आम माण्हू थी विया हुआ। उहे जेके हिकिड़ा अंडर आर्मी जे हुआ, जेके पकियूं कंपनियूं हुयूं, उहे कमान आर्मी जी हुई, बाक़ी ॿिया छुड़वाग हुआ। पोइ असां उन छुड़वागनि में बि हुआसीं। पोइ संदो भाउ मुंहिंजो हुयो, उहो बि हो लाल मंगरियो, मां ॿुधो हूंदो, हुर फोर्स जो कमांडर थी रहियो आहे जी। अमीन फ़कीर त सेक्टर जो कमान हुई, सॼे जी सेक्टर जी हुई। पीर नादर शाह वटि, अमीन फ़कीर वटि पूरे सेक्टर जी चार्ज हुई। ईंदे रहीम यार ख़ान ताईं सिंध, रण कच्छ ऐं रहीम यार ख़ान 3 सेक्टर हुआ हिते। उन इलाइक़े में शहादतूं असांजूं घटि, असां घटि में घटि 40 मेल अंदरि इंडिया जा गोटारो फ़कीर अरबेलो हो, जंहिं हिकिड़े ई वक़्तु 7 चौकियूं गोटारो किलो इंडिया जूं हथु कयूं आहिनि, जंहिंखे तकमे शिजायत गुज़ारे वियो आहे फ़कीर अरबेलो। MM आलिम ॿिन्ही खे घुराईंदा, एज़ाज़ ॾींदा 23 मार्च ते उन खे। ऐं ॿियो MM आलिम हो जंहिं हिकिड़े ई वक़्तु अलाए 30 सेकंड में 5 जहाज़ तबाह कए। ऐलान ताशकंद 65 में जॾहिं थियो भुट्टो साहिब ऐं अयूब वारनि जो, तॾहिं उहा हद जेका वरी वापसि उन्हनि खे ॾेई छॾी। घणी हद उन्हनि जी हुई, उहा सॼी असां वटि हुई। 65 में इंडिया कामयाबु न हो, सॼी असांजी ताक़त हुई। असांजो नुक़सान बि घटि हो, हुननि जा क़ैदी बि घणा थिया हुआ, मारिया बि इंडिया जा घणा हुआ फौजी। ऐं असांजो सॼी जेका सोभ हुई सा पाकिस्तान। शहादतूं तमामु, जेके बि माण्हू वञनि घेरे में अचो वञनि, छो जो हिकिड़ी त दफ़ाई लाइन अंदरि अची वई ऐं हू वधी आया। चाचरो ख़ाली थी वियो, उमरकोट ख़ाली थी वियो, चोर माना जेके बि शहर हुआ सभु ख़ाली थी विया। पाकिस्तान जा 60 मेल हू अंदरि हलिया आया। अच्छा, जॾहिं हू 60 मेल हिते अंदरि हलिया आया त उन्हनि जो वरी पोइ हिते वापसी कीअं थी? वापसी उन्हनि जी छा थियो जो 23 मूंखे यादि आहे त मूंखे 23 दिसंबर हो, जॾहिं मग़रबी सेक्टर ते जंग शुरू थी। बंगाल में त हली पे। 23 दिसंबर ते 5 शाम जे टाइम ते मग़रबी सेक्टर ते जंग थी। मूंखे 12 जवान ॾिनऊं, 12 आऊं हुउसि। मूंखे असांजी यूनिट जे तरफ़ां त रहमकी बाज़ार, अञा जंग न हली त रहमकी बाज़ार वायरलेस जी ट्रेनिंग आहे, तूं हुनजो कमांड रहीं, 6 हफ़्तनि जी ट्रेनिंग वठी अचु वायरलेस जी। ऐं तूं हिन वक़्तु वञ ऐं मोर्चनि मंझा लंगर असांजो मेल डेट पोइते हूंदो हो, छो जो हंगामी हालतूं त हुयूं। पोइ मानी लंगर ते खाओ, वरी मेल खनि पोइते सप्लाई हेडक्वार्टर हो, जेको राशन ॿेटी सप्लाई थींदी आर्मी खे, फोर्स खे, चऊं उन ते अव्हांखे सवारियूं करणियूं, पोइ रहमकी बाज़ार वञो। असां हुते वियासीं ऐं लंगर तां मानी खाई, सप्लाई हेडक्वार्टर। असीं 12 ॼणा, 12 राइफलूं हुजनि, छो जो राइफल खे बचाइणो आहे। फ़ौज में उसूल आहे त राइफल खे रोड न अचे, पाण भले धक खाए पर राइफल बचे, हथियार सेफ हुजे। पोइ असां खां ट्रकूं जेके पिया आहियूं पिया सप्लाई जूं, उन्हनि चयो बाबा अव्हांखे त अलॻि गाॾी खपे, असीं कोन खणंदासीं। असीं वेही रहियासीं। अच्छा, तव्हां जंग
में मुल्क की सलामतीअ लाइ पंहिंजूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मुर्शिद जे हुकुम खे बि तव्हां लबे कयो। उन में तव्हांजूं पघारां वग़ैरह हूंदियूं या पघारूं ॿिन्ही तरफ़ हुयूं। 100 रुपया होॾां हुई आर्मी जे तरफ़ां महीनो, ऐं बाक़ी जेका हिते जी पघार गवर्नमेंट जी उहा अलॻि मिलंदी। ही लोड़ा हाणे हुर तहरीक कॾहिं खां शुरू थी अंग्रेज़नि खे खुटको पागारे ख़ानदान मां पीर मसंदणी असीं सॾींदा आहियूं, जंहिंखे उहो हिज़बुल्लाह शाह नालो हो, चौथों या पंजों गाज़ी नशीन हो। उहो जॾहिं पग ते वेठो तॾहिं वाइसराय हिंद उमरकोट में मीटिंग घुराई हुई। अंग्रेज़ जेके राजाऊं पूरनि सूबनि राजस्थान गुजरात सिंध उन्हनि जा जेके वॾा माण्हू सरदार उन्हनि खे घुरायो आई त अचो उन मीटिंग ते। पोइ उहो नारे खां पीर ॻोठ खां निकितो हो जॾहिं हो हिज़बुल्लाह शाह। मुंहिंजो नालो मोहम्मद इस्माइल हिंगोर जो, पुटु मोहम्मद मूसा हिंगोर जो, ॻोठ मोहम्मद मूसा हिंगोर जो, तालको खिपरो यूनियन काउंसिल बिलाल हिंगोर जो। जीअं मुंहिंजो ॼम 1943 आहे, पर कागज़नि में 1942 ॾेखारियो वियो आहे। उन टाइम ते हुर मार्शल लॉ माना ओज ते हुई, मार्शल लॉ लॻी। सूर्य बादशाह खे अंग्रेज़नि गिरफ़्तार कयो सांगड़ गंग बंगले सां। मुंहिंजी 6 महीननि जो अर्ज़ु हिते असां वटि असांजे ॻोठ में राति जो 12 बजे लूकस घोड़नि ते चढ़ी घेरो कयो। लूकस अंग्रेज़ हो, पोइ ऑफिसर SP हो या DC हो ख़बर न आहे छा। राति में असांखे चयईं ॿार बचा सामान खणो, जिते 3000 जी बस्ती हुजे उते वञी अवां वियो। पोइ असांजे ॻोठनि जा हिते वॾो राज असांजो हिंगोरजनि जो। पोइ हिकिड़ा थुंगे विया, ॿिया ढिलिया रहिया मियां हिंगोर जा। उते राति में चयूं असां बाहियूं था ॾियूं, अवां हिन वक़्तु 12 बजे निकिरो। ऐं 6 महीननि जो हुअसि। मूंखे मुंहिंजे पीउ घोड़े ते कयो, ऐं ॿिया के पियादा के उठनि ते घोड़नि ते राति जो ई उते विया। 53 मुंहिंजी पघारे सां मुलाक़ात बि थी। मूंखे घुराई वेझो अची, बाबे खे चयईं हिनखे पीर ॻोठ ऐं पढ़ायां। पघार शाह मर्दान शाह। हाणे मुल्क जी सलामती में किरदारु आर्मी जो आहे, पाक आर्मी जो आहे। अॼु ॾींहं ताईं जीअं पाकिस्तान क़ाइदे आज़म जीअं फ़ौत थी वियो, 3 ॾींहं ख़बर अनाउंस कई आहे, जीअं ज़ियारतूं गुज़ारे वियो। पर सॼो किरदारु पाकिस्तान खे अॼु बि बचाईंदी आर्मी थी अचे, सियासी लीडर विकिणी वेंदा। ॾिसो पिया पाक आर्मी मुल्क खे अञा बचाए पई। अलाह हिनखे यक में रणकच्छ सेक्टर ते आसीं। असांजो इंचार्ज लेफ्टिनेंट कर्नल, तॾहिं यूनिट जो इंचार्ज हूंदो लेफ्टिनेंट कर्नल, कर्नल फुल थींदो रिटायर कंदा। हिन वक़्तु कर्नल आहिनि उहो लेफ्टिनेंट कर्नल मुबारक साहब पंजाब जो नौजवान छोकिरो हो। ऐं 2IC मेजर हो, मेजर जलाल फिल्म एक्टर कमाल खां ॿुधो हूंदो, पुराणो हो, उनजो भाउ हो। उहो बि जहिड़ो अदाकार हो उहो तमामु उन। ऐं ॿुधायांव त जॾहिं असांखे उते पहुतासीं सप्लाई हेडक्वाटर ते न पिए खयूं 23 दिसंबर ते, त मूंखे छोकिरनि चयो हाणे जंग बि त उते ADH हुई, अस्पताल हुई मेडिकल जी। उते काका हो हालनि जो ड्राइवर हो। उन चांहि जो टाइम थी वियो, असीं वेही रहियासीं। हाणे फ़ौज में त वर्बल ऑर्डर हलंदो आहे। असां महसूसु इहो कयो त थिर वञे, पर असीं दुश्मन खे न वधण ॾियूं। अॻिते साम्हूं ऋण हो, होरियां खां असांजा मोर्चा हुआ। साम्हूं गुजरात सूबे जो भुज जी एरिया हुई, कच्छ भुज जो शहर हो। विच में 30-35 किलोमीटर ऋण हो। असां उते जज़्बो हो असांखे त विढ़ंदासीं ऐं दुश्मन खे। अॻिते असांजी जेका कमान हुई उन्हनि बि चयो बाबा हवाई जहाज़ ते फ़ैर न कजो, छो जो उतां खां कराची हैदराबाद हवाई जहाज़ थींदा। हुननि चयो, हुन वॾो होशियारु हो, हुन चयईं हवाई जहाज़ ते अवां फ़ैर कॾहिं बि न कजो, बाक़ी अॻियां जेकॾहिं अचनि त पोइ अव्हांखे विढ़णो आहे।